जी बिल्कुल, अॼु सुबुह हिकिड़ो दिलख़राश ऐं ॾुखाईंदड़ हिकिड़ो वाक़ियो हैदराबाद कासिमाबाद में पेश आयो, जिथे काशिफ बागी नाले शख़्स जेके गोली लॻल लाश हुनजो कासिमाबाद फ्लैट मां बरामद कयो वियो ऐं उनजो जेको तालुक़ु ॿुधायो वञे पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो सां तालुक़ु आहे ऐं पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो सरगर्म कारकुन बि रहियो आहे। उन वजह सां जेके ज़रूरी कार्रवाइयूं करण बाद उनजो जेको मड़ आहे उहो हींअर हिन वक़्तु सर्द खाने में रखियो वियो आहे ज़रूरी कार्रवाइयुनि खां बाद। ऐं हिन वक़्तु जेके हुनजा साथी वारिस आहिनि उहे कासिमाबाद थाणे ते केस दाख़िल कराइण जे लाइ पहुतल आहिनि। असां सां गॾु टीपी शहीद भुट्टो हैदराबाद जो सरगर्म कारकुन ऐं शहीद भुट्टो जो नाले वारो हिकिड़ो शख़्स इरशाद ख़ासकरी असां सां मौजूदु आहे ऐं संदन तमामु वेझो साथी बि आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इरशाद भाउ ॿुधाइजो वाक़ियो कीअं पेश आयो, तव्हां कीअं था ॾिसो? खां पहिरीं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते लाक़ानूनियत ॾाढी आहे, जंहिंजो इहो मिसाल आहे त काशिफ बागी खे शहीद कयो वियो। वलीद नाले हिकिड़ो छोकिरो आहे फारूकी ऐं हिकिड़ो बिल्डर आहे हिकु हुतां जो। हुते अधो पंहिंजो काशिफ बागी फैमिली सां गॾु रहंदो, बिल्डर खां हुन फ्लैट वरिती, उन सां मुसलसल हू नाजाइज़ी कंदा रहिया, कॾहिं कीअं कॾहिं कीअं। अॼु सुबुह जो असांखे ख़बर पई त शहीद कयो वियो आहे। असां पोस्टमार्टम करायो आहे, असां पुलिस सां ताउन कयो आहे, हर सियासी माण्हू हिते बीठो आहे, ख़ासि करे पीपी शहीद भुट्टो या जूनियर ज़ुल्फ़िकार टीम जा सभु दोस्त बीठा आहिनि। असां FIR कटायूं पिया, मुतालबो आहे असांजो DIG हैदराबाद SSP हैदराबाद त सुभाणे ताईं हिन 24 कलाकनि में काशिफ बागी जा कातिल गिरफ़्तार कनि, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज कयो। अच्छा, तव्हां कीअं ॾिसो था हुनखे जेके गोलियूं लॻल हुई, हिकिड़ी लॻल हुई, ॿ लॻल हुई? अधु गोली हिकिड़ी लॻल, हिकिड़ी हितां लॻल हुई, पोयां क्लास थी। हाणे जेको केस दाख़िल कयो वियो आहे उहो तव्हांजी मर्ज़ी मुताबिक़ कयो? जी जी, उन्हनि फैमिली जे मुताबिक़ जेके टाइम खानी फैमिली आहे, उन हुनजो भाउ फरियादी आहे ऐं जेको असां मालूमात वरिती आहे, जेको असां ॾिठो आहे, जेको गवाह शाहिदनि ॿुधायो आहे, उन मुताबिक़ FIR कटाई आहे। तमामु वेझो साथी बि असां सां गॾु मौजूदु आहे, भाऊ इम्तियाज़ मिरानी, असां सां बि ॻाल्हि ॿोल करणी। भाऊ ॿुधाइजो कीअं वाक़ियो पेश आयो ऐं कीअं था ॾिसो तव्हां? जी जेको आहे सो ही तमामु जेको आहे मिस्टीरियस तरीक़े सां वाक़ियो पेश कयो वियो आहे। इन वाक़िए में रुगो जेको आहे हिकिड़ो शख़्स वलीद या बिल्डर जेको आहे आफ़ाक नाले सां उहो मुलवस न आहे, पर हिन में के ॿिए हथ बि असांखे शायदि मुलवस हुजण जा आसार लॻी रहिया आहिनि। छो जो काशिफ बागी ख़ाली हिकिड़ो फ़र्द न हो, काशिफ बागी जेको आहे हिकिड़ो तमामु सीनियर शहीद भुट्टो जो हिकिड़ो वर्कर रहियो आहे ऐं मीर मुर्तज़ा शहीद सां बि मुसलसल उन सां गॾु क़ौमी इशूज़ में उनजो शामिली रहियो आहे। उन खां पोइ उनजी धीउ फातिमा सां बि हुन तमामु सिंध जे दौरनि ते उन सां गॾु ऐं उनजी जेको आहे चीफ सिक्योरिटी तौर ते गॾु हलियो आहे। ऐं मौजूदा टाइम में ही जेको आहे जूनियर ज़ुल्फ़िकार सां हर जॻह ते ऐं सिंध जे हर इशू ते, पाणी वारे इशू ते मुसलसल जेको आहे सो असांखे गॾु नज़र अचे पियो। त असां सम्झूं था त काशिफ बागी जे क़त्ल जे पोयां हिकिड़ी मुनज़्ज़म साज़िश आहे, जंहिंखे तमामु हिकिड़े मिस्टीरियस तरीक़े सां उनखे जेको आहे सरअंजाम ॾिनो वियो आहे। उन में कई हथ मुलवस थी सघनि था ऐं काशिफ बागी जी जीअं त मुख़्तलिफ़ पंहिंजी ज़ाती सियासी जेको आहे सो मुखालफ़तूं बि हिन वक़्तु मौजूदा टाइम में हली रहियूं हुयूं। त असां सम्झूं था त इहे सियासी मुखालफ़तूं ऐं कुझु रियासती ताक़तूं मशीनरियूं इहे बि मुलवस थी सघनि थियूं ऐं न रुगो बिल्डर ताईं मामिलो जेको आहे सो या वलीद फारूकी ताईं जेको बिल्डर जो साथी ॿुधायो वञे थो उहो ताईं महदूद कयो वञे, पर मामले खे हिकिड़ी वसी सतह ताईं उनखे वरितो वञे, हिकिड़ी वसी इंक्वायरी कई वञे जीअं असुली जेके जवाबदार आहिनि उहे मंदर आम ते अची सघनि ऐं उनखे काशिफ बागी उनजी फैमिली खे इंसाफ़ मिली सघे।